जी दोस्तों, जीअं त तव्हां ॾिठो हूंदो ईज़ी पैसा अकाउंट में जेकॾहिं असां पंहिंजो बैलेंस चेक कंदा आहियूं ईज़ी पैसा अकाउंट जो, त उन ते टैक्स कटी वेंदी हुई। ठीकु आहे, ईज़ी पैसा अकाउंट में बैलेंस चेक करण ते टैक्स कटिजंदी हुई। ऐं हाणे वरी उहो ऑप्शन जेज़ कैश में बि आहे, उन ते माना वरी टैक्स उन्हनि ते बि लागू आहे। हाणे वरी 25 पैसा तव्हांजा टैक्स कटिजंदी जेतिरा दफ़ा तव्हां बैलेंस चेक कंदव पंहिंजे अकाउंट जो, जेज़ कैश वारे अकाउंट जो, तव्हांजा हर हिकु दफ़े में 25 पैसा टैक्स कटींदा। उहो हाणे हुननि वरी टैक्स जेज़ कैश ते बि रखी आहे। सो इहा बैड ख़बर आहे, बैड न्यूज़ आहे तव्हांजे लाइ। त जेकॾहिं तव्हांजे अकाउंट में हिकिड़ो 1000 पियो हूंदो त तव्हां वरी उनखे चेक कंदव त तव्हांजो 1000 मां 25 पैसा घटि थी वेंदा। ठीकु आहे न। त अहिड़ी तरह सां इहा बैड न्यूज़ आहे। त इन जे करे तव्हांखे मां ॾेखारियां बि, सिर्फ़ु ॿुधायां न, तव्हांखे मां ॾेखारियां थो त टैक्स कीअं ॾिसो तव्हां माना ॾसनि था त कटी वेंदी पहिरियां। ईज़ी पैसा में इहो ऑप्शन न आहे त ॾसनि हिन में, पर ॾसनि नथा। तव्हां बैलेंस चेक कयो पंहिंजे जेज़ कैश जो। तव्हां हिते ॾिसो, हाणे मां जेकॾहिं हीअ पंहिंजे जेज़ कैश अकाउंट जी पिन हणंदुमि त उन खां पोइ फ़ी जेका लिखियलु आहे 25 पैसा आहे। ठीकु आहे न। पहिरियां इहा न हुई हिते, मतिलबु फ़ी जेको आहे सा कोन हुई, 00 हुयो। हाणे 25 पैसा आहे, मतिलबु त हिन ते बि 25 पैसा कटनि था। हाणे हीअ जेज़ कैश जो अकाउंट आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ट्रिक ॿुधायां हिन में। तव्हांखे जेकॾहिं एंड्रॉयड फ़ोन आहे, वॾो सेट आहे टच, त तव्हां हुन में एप्लीकेशन जेका आहे डाउनलोड कयो जेज़ कैश वारी। उहा जेज़ कैश वारी एप्लीकेशन हीअ आहे, तव्हां ॾिसो। ही एप्लीकेशन आहे जेज़ कैश वारी। तव्हां इन खे डाउनलोड कयो ऐं इन खे इस्तेमालु कयो, पंहिंजो नंबर वग़ैरह ॾी लॉगिन कयो हिन में। इन खे तव्हां इस्तेमालु कंदव, इन ते उहा फ़ीस जेका आहे कोन न कटी वेंदी तव्हांजी। ठीकु आहे न। हिन खे तव्हां इस्तेमालु कयो, हीअ बग़ैर नेट जे बि हलंदी आहे। नेट भले फ्री न हुजे त बि हीअ एप्लीकेशन हलंदी आहे। त अॼु जो वीडियो मुंहिंजो इहो हुयो। मां तव्हां दोस्तनि खे ॿुधायां पियो त जेज़ कैश में जेको आहे सो पहिरियां कोन हुई इहा टैक्स बैलेंस चेक करण ते, हाणे उहा रखी अथनि। तव्हांखे जेको आहे सो इहो ॾसियोसीं त तव्हां हिन ट्रिक जे ज़रिए एप्लीकेशन डाउनलोड कयो, उन खां पोइ इन फ़ीस खां बची सघो था। ठीकु आहे दोस्तो, अल्लाह हाफ़िज़।